सिंध हुकूमत जा मुलाज़िम ऐं इक़्तिदार धणी थींदा हिकु भेरो ॿीहर आम्हूं साम्हूं। सिंध हुकूमत जे मौजूदा बजट में गवर्नमेंट जे मुलाज़िमनि खे जोगा अलाउंस न ॾियणु ऐं डिस्पेरिटी अलाउंस खां महरूम करण वारो मामिलो शिदत इख़्तियार करे वियो। सिंध जे समूरनि मुलाज़िम तंज़ीमुनि पारां इतिहाद सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जोड़ियो वियो आहे, जंहिं इतिहाद जी सरवाणी गस्टा जे सूबाई सदर हाजी अशरफ ख़ासकेली खे ॾिनी वई आहे। सी इतिहाद पंहिंजे एहतजाज जो रुख़ इस्लामाबाद ॾांहुं मोड़े वरितो आहे। अॻुवाणनि मूजिबि सिंध जे इक़्तिदार धणियुनि असांजा मसइला हल नाहिनि कया, जेका दांह खणी ऐवान सदर ॾांहुं वेंदासीं। इन हवाले सां गस्टा ॼामशोरे जे अॻुवाण हाजी अल्ताफ़ ॾावछ ही बयानु जारी कंदे चयो आहे त सिंध हुकूमत जी लापरवाही, बेअसी ऐं मुलाज़िमनि सां थींदड़ नाइंसाफ़ी अॼु इन हद ताईं पहुची वई आहे जो सिंध जा सरकारी मुलाज़िम पंहिंजे बुनियादी हक़नि जी आसलात लाइ हिक ॿिए सूबे में मौजूदु इक़्तिदारी मर्कज़ ऐवान सदर ॾांहुं फ़रियाद खणी वञण ते मजबूर थी विया आहिनि। संदसि चवणु आहे त सिंध हुकूमत चङी रीति वाक़िफ़ आहे त ही मुलाज़िम पंहिंजे महदूद वसीलनि सां केतिरो वॾो माली भार बर्दाश्त करे हज़ारे मील सफ़र करे उते पहुचंदा। इन हूंदे बि जेकॾहिं ऐवान सदर ताईं वञणो पियो त इहो ज़ुल्म ऐं बेइंसाफ़ी जी अंत हूंदो। हिन चयो त असांजो सभ खां वॾो ॾुख उन्हनि सिंध जे MPs, MNAs ऐं सेनेटरनि खां आहे जेके अॼुकल्ह चुप जो रोज़ो रखियो वेठा आहिनि। हिन चयो त निजी कचहरियुनि में त मुलाज़िमनि जी मालिकीअ जा दावेदार थियनि था, पर ऐवाननि में उन्हनि जी ज़बान खे तालो लॻल आहे। हिन चयो त असां मुलाज़िम पंहिंजे जाइज़ हक़नि लाइ रड़ियूं करे रहिया आहियूं, छाकाणि त पंजाब, ख़ैबर पख्तूनख्वा ऐं बलूचिस्तान जा मुलाज़िम पंहिंजनि हुकूमतुनि खां हक़ वठी चुका आहिनि, पर सिंध जो मुलाज़िम अञा ताईं सरापा एहतजाज बणियल आहे। हिन चयो आहे त असां सिंध एम्प्लॉइज़ अलायंस ऐं तंज़ीम गस्टा जे सदर हाजी अशरफ ख़ासकेली ऐं इक़बाल पंवर ऐं ॿियनि अॻुवाणनि जी अॻुवाणीअ में पंहिंजो आवाज़ ऐवान सदर ताईं पहुचाईंदासीं, छो त हाणे ख़ामोश रहणु ॾोह बराबरि आहे। ॾिसणो इहो आहे त छा सिंध जे मुलाज़िमनि जा मसइला इस्लामाबाद में हल थींदा या हिकु भेरो ॿीहर खेनि मायूस थी वापसि मोटणो पवंदो।